सजाफी दुआ पाना सजाना ज़खाना सजाफी दुआ पाना सजाना ज़खाना। अहले अज़ाए शाह हुदा इस दहर में जब तक हो जिंदा, तहज़ीब आज़ादारी है यही, दो काम जरूरी तुम करना, दो काम जरूरी तुम करना। मजलिस में चले जाना सजाना ज़खाना सजाफी दुआ पाना सजाना ज़खाना। सिंध परगिणे जे साहिती इलाइक़े जे क़दीम शहर महरापुर में केतिरा ई क़दीम इमाम बारगाह आहिनि, जिन में ज़वार पीराणो खान नूनारी जे नाले सां मशहूरु पिणु शहर महरापुर जो ॿियो नंबर क़दीम पिणु आहे। हिन पिण जो बुनियादु 1909 में मोहम्मद मलूक नूनारी अवल रखियो ऐं हिन पिण ते रखियल क़दीम ताज़ियो ख़ान मोहम्मद नूनारी अवल सन 1909 में हिंदुस्तान जे शीशागर रोहिला ख़ानदान जे कारीगरनि खां तमीर करायो, जेको अॼु ताईं अज़ाख़ाने में मौजूदु आहे ऐं जलूसनि जी ज़ीनत बणियल रहंदो आहे। पहचान अज़ाख़ाना है अलम, पैगाम यही अब्बास का था, पैगाम यही अब्बास का था। दुनिया से न घबराना सजाना ज़खाना सजाफी दुआ पाना सजाना ज़खाना। साईं हिन इमाम बारगाह जो बुनियादु असांजे वॾनि विधो। पहिरियों असांजा वॾा ॻोठ हूंदो असांजो नूनारी, पीराणो नूनारी नाले सां। पोइ अंग्रेज़नि असांखे लॾाए हिते विहारियो। असांजो जनम ई कोन थियो उन टाइम में जो हिते इमाम बारगाह मूंखे वजूद में आयो। हीउ ताज़ियो बि जेको मीरनि जे ताज़े सां गॾु ठहियो। हाणे हिन जा जेके शीशा ॾिसो न, मथे ॿिया आहिनि हेठि ॿिया आहिनि, रोहिला कारीगर हुआ इंडिया जा, उन्हनि ही बि शीशा ठाहिया, ताज़ो बि ठाहिनि, मीरनि जो वॾो ताज़ो ठाहिनि। असांजे वॾनि खे बि शौक़ु थियो, पोइ असांखे बि नंढो ताज़ो ठाहे ॾियो, ठाहे। हाणे हीअ शीशा भॼी पिया नी, पोइ मां सॼी हैदराबाद रुलियुसि, असांजे पोइ हीअ शीशा असांखे ठाहिराइणा। चई त हीअ 80-90 साल जी पुराणी आहे तारीख़, ही असां कोन ठाहींदा। पोइ हिकिड़े हंधि ठाहिरायासीं, उहे मुंहिंजे छोकिरे खे न पसंदि आया, वरी इहे छोकिरे मुंहिंजे हेठो जेके लॻल आहिनि विच ते नवां, इहे पुराणा लॻल ऐं पासनि खे नवां ठहिराया पुराणो। वरी पोइ असां रिपेयर कयो। हिन ताज़े में कहिड़ो काठ इस्तेमालु थियल आहे? काठ मां सम्झां थो दयाल इस्तेमालु थियल आहे। अॻु में हूंदो ई दयाल हूंदो। ताज़े जो खॼंदो आहे, छा ते खॼंदो आहे? खणंदा इहो कुलनि ते, हुनजे हेठो मक़सदु त लकड़ा हूंदा बॉस जा। पोइ असांजा वॾा मामो जुमो हूंदो, मामो अली नवाज़ हूंदो, मामो इहो हिदायतुल्ला हूंदो, असांजो नबन हूंदो, मामो लौंग हूंदो, उहे खणंदा। असां उनजे पोइ हूंदा हुआसीं मक़सदु। पोइ वरी इहे घुमाईंदा सॼी राति, सुबुह जो वरी उते ई रखंदा, शाम जो शाम में ग़रीब मामूं घुमाए वरी हितां मीरनि जे मक़सदु त रेडीअ ते मीर हैदर बख़्श जी मजलिस हूंदी, पाण पढ़ंदो, पोइ वरी वापसि अची वरी हिते इहा ई कोठी ठहियल हूंदी नंढड़ी, हिते रखंदा। पोइ वरी असां वरी हिन जो गाॾो ठहिरायोसीं, पोइ गाॾे ते असां खणंदा आहियूं। हाणे बसि इहे पहिरियों इहे गुंबद जेके हुआ नी, इहे इन्हनि ते लकड़ जा पना लॻंदा हुआ। ॿुधो साईं, हेठि बि तरे में बि लकड़ जा पना लॻंदा हुआ। पहिरियों जेके हूंदो ॿियो शेप हूंदो, पोइ वरी मिस्त्री या टंडे जा उन्हनि खे असां मस्जिद बाबा हिननि जो हेठो तरो बि ठाहियो। पोइ वरी गुंबद मां इहे प्लास्टिक वठी आयासीं, पोइ गुंब उन्हनि ठाहिया। पोइ गुल बुल हणो था छटियूं,
पर पेपर्स जेको हो हिन जो रगड़ जो उहो असां ख़तमु करे छॾियोसीं। छटिरियूं हितां वठंदा आहियो, पाण ठाहींदा आहियो? ख़ैरपुर, शुरू खां ई हा, शुरूअ खां ख़ैरपुर असांजा वॾा वठी ईंदा, मुंहिंजो वाल साहब वठंदो छटिरियूं, पोइ उहो ठाहींदो उन्हनि खे वरी मक़सदु। लाइटिंग जो कमु थियल हा, आहे? लाइटिंग जो कमु थियल आहे, इहे बल्ब लॻल आहिनि, ॿुधो था। बाक़ी छटिरियुनि में असां इहे विझंदा आहियूं, इहे लड़ियूं हणंदा आहियूं, ॿुधो त मथे हुन जा गुल हूंदा आहिनि, उते बल्ब नथो लॻी सघे। हाणे असां वरी गुल वठी ईंदा आहियूं बटरफ्लाई जा, पोइ छटिरियुनि ते हणंदा आहियूं। हीअ जेसि ताईं वाल साहब मुंहिंजो हूंदो, चाचो हूंदो, उहो गुल बि ठाहींदा ऐं रंग रूप कंदा, लॻड़ जा पना भरंदा, उहे पोइ उनजे वञण खां पोइ वरी असां शुरू कयोसीं। असांखे बि काफ़ी टाइम थी वियो आहे, अछी ॾाढी थी वई आहे, जवानीअ खां वठी 77 साल एज आहे, अञा पिया हलूं, जेसि ताईं ज़िंदगी आहे जेसि ताईं। पोइ हाणे वियासीं त पोइ हीअ न ॿिया कंदा, मौला जो कमु आहे पियो थींदो। ताज़ीम कभी ना कम करना, ता हश्र रहे हुर्मत बाकी, ये सिर्फ अदा खाना ही नहीं, अरमान दिले ज़हरा है यही, अरमान दिले ज़हरा है यही। बच्चों को ये समझाना, सजाना, ज़फ़राना, सहरा की दुआ पाना, सजाना। हिन पिण ते 1909 में नसब कयल अलम हज़रत अब्बास अलैहिस्सलाम अॼु ताईं साॻियो ई हलंदो अचे, जेको शहर जो पहिरियों क़दीम अलम पाक आहे। हिन पिण खे मुकमल अज़ाख़ाने जी शकिल ज़वार अख़्तर हुसैन नूनारी ॾिनी। ज़वार अख़्तर हुसैन नूनारी हिते 1988 खां बाक़ाइदे अशरा मुहर्रमुल हराम ऐं चहलम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जूं मजलिसुनि जी शुरूआत कई, जेको सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। हिन पिण जा हिन वक़्तु ख़िदमतगार ज़वार पीराणो ख़ान नूनारी जे ख़ानदान जा फ़र्द ज़वार ज़मीर हुसैन नूनारी ऐं ज़वार अख़्तर हुसैन नूनारी ऐं संदन भाइर ऐं औलाद आहिनि। तुम भी ये सलीका अपनाओ, तुम भी ये सलीका अपनाओ, ऐसे हो ये शुक्राना, सजाना, ज़फ़राना, सहरा की दुआ पाना, सजाना, ज़फ़राना। असल में ही हिकिड़ी तरबियत आहे औलाद खे मिलंदी आहे वॾनि खां। ॾाढा साईं ज़वार पीराणो असां नंढड़ा हूंदा हुआसीं त पोइ असांखे मजलिस में वठी वेंदो हो, मुख़्तलिफ़ जयुनि ते पंधु बि वेंदा हुआसीं, कॾहिं सवारी ते बि वेंदा हुआसीं। तरबियत ॾाढा पीराणे जी आहे। उनखे पोइ असां तरतीब इन सूरत में आयासीं, तव्हां पाण में असां मीटिंग कई, भाइरनि भेनरनि पाण में गॾिजी कचहरी कईसीं अॼु खां 30 साल अॻु में। उन में असां हीउ नक्शो जेको हली रहियो आहे, इहो नक्शो दिमाग़ में रखियोसीं, हीअं कंदासीं। गुरुबत हाल हूंदो असांखे कोन ख़बर न, मालिकनि खां हुआ, ओॾीमहिल अदा असांजी वणी वई, तलबा जेकी कईसीं उहा वणी वई। उहो उन जे करे जेको आहे पोइ 2012 में वरी जॾहिं मां उमिरो करणु वियुसि, उते मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो हिकिड़ो बाग़ आहे, उन में मुख़्तलिफ़ माण्हू कमु कंदड़ आहिनि। उते असां ॾिठोसीं त हिकिड़ा मोमिन अचनि पिया, पोइ नियाज़ ॾियनि पिया हुन में बारगाह में। सुबुह जो अचां पियो त ॾिसां पियो त हिकिड़ो पीलर खणनि पिया, चवंदा हीअ सुबुह जेके राति कल्ह पैसा मिलिया असां उहे उन मां हिकु पीलर खड़ो कयो आहे। पोइ मूं चयो त असां त सोचींदा आहियूं त पैसा अचनि, पोइ हथु विझूं हिते त ईअं पिया कमु कनि। पोइ जीअं ओॾो आयुसि मां त पोइ अची मां इब्तिदा कई। तव्हां अकेला आहियो हिन कम में, या तव्हांजी का टीम बि आहे? असांजी टीम आहे, असां भाइर भेनरूं पाण में आहियूं। टीम असांजी वॾे में वॾी जेकी डोनर आहे उहो असां भाइर भेनरूं आहियूं। बाक़ी को शहरी लेवल ते अहिड़ो न आहे, कुझु मस्तूरात आहिनि हिकिड़ी बिरादरी जूं, उन्हनि थोरो घणो ताउन कयो आहे, जेको हुन ग़रीबनि खां पुॼी सघियो
उन्हनि खां मां इनकार न ॾींदुमि। इंशा अल्लाह ताला 10 मुहर्रम ते इन मामले में ॻाल्हाईंदासीं। अच्छा, हीउ जेको अज़ा खानो तव्हां सजायो आहे कहिड़ी तारीख़ खां सजाइणु शुरू कंदा आहियो ऐं केसि ताईं हीउ सजायल हूंदो आहे? ही 12 ई महीना सजायल आहे। 12 ई महीना असां वेठा हूंदा, वाहिद हीअ मां अज़ा खानो आहे जंहिंमें 12 ई महीना असां वेठा हूंदा त ज़ाहिरीन अचनि बि था ऐं जेकॾहिं ख़िदमत जो मौक़ो ॾींदा आहिनि त असां ख़िदमत बि कंदा आहियूं। अच्छा, हे जेके दोस्त तव्हां सां गॾु अज़ा खानो सजाईंदा आहिनि उन्हनि जा तव्हां नाला ॿुधाए सघो था? हा, इलाही आहिनि, तमामु घणा। हे आहे छोकिरो मुनवर आहे, ऐं हे छोकिरो आहे अशन छोकिरो आहे, उहो बि आहे। ॿियो छोकिरो आहे सॾींदा असां नाले सां मटु मटु कंदा, नालो न ॿियो आहे। इलाही 10-15 छोकिरा आहिनि, भले मंगणार आहिनि, उहे जेके अज़ा खान नोए खाना आहिनि तंज़ीम जा। हिते हर माण्हू जी कमु कंदो आहे। पोइ माना ईअं न आहे त को हिकिड़ो मख़सूस लाबी आहे या ईअं न आहे। हे कंहिंजो कलाक जो कमु आहे। मां त ईअं चवंदो आहियां जेको बि फ़र्दु आहे जेतिरे जेकॾहिं हुन 5 मिंट लिखियल आहिनि त उहो 5 मिंट कमु कंदो, 10 मिंट 6 मिंट हुनखे न करिणो पवंदो। इहो हुनजी मंज़ूरी आहे। कंहिंजे वस में कोन्हे त चए त मां सॼी राति सॼी उमिरि कमु कंदो। न, वक़्तु मुहैया न, हेतिरो आयो हेतिरो कमु थियो, बसि वरी ॿियो। अच्छा, हिन अज़ा खाने जी पंहिंजी का तंज़ीम बि आहे? हा, बिल्कुलु। अंजुमन अज़ा खाना ज़हरा नालो आहे असांजी तंज़ीम जो। ऐं अली असांजी स्काउट आहे, ऐं शरीकतुल हुसैन बि स्काउट आहे। लेडीज़ में शरीकतुल हुसैन आहे, अली स्काउट आहे। पंहिंजी जेके छोकिरा इंतज़ाम संभालींदा आहिनि उहे आहिनि। बाक़ी अंजुमन जो नालो अंजुमन अज़ा खाना आहे। हिन अज़ा खाने में ज़ियारतूं बि आहिनि? हा, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शबी आहे, ऐं हिकु असांजो ताज़ियो आहे 100 साल खां मथे आहे हुनखे थी वियो आहे। ऐं उन खां पोइ हिकु झूलो आहे शहद अली असगर जो। बाक़ी कुझु नवादरात आहिनि जेके हिकु तस्वीर आहे जेकी सरकारी मदीना जे क़दम मुबारक मां मदीने मां तस्वीर कढी आहे क़दम मुबारक जी। ऐं ॿियो साईं ज़हरा चकी जी तस्वीर आहे, उहा बि अंदरि पई आहे। मौला हुसैन जे ज़रिए जेको पथर आहे उहो अंदरि पियो आहे। मौला जी ज़ुल्फ़कार आहे जेकी हुन में पई आहे, तुर्की जे अजाइब घाने में उहा उनजी तस्वीर आहे। मौला जो लुट करबल वारो जो चोलो आहे कुर्तो आहे उनजी बि तस्वीर आहे। हिन अज़ा खाने में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि? असांजी अज़ा खाने में अशरो मुहर्रम थींदो आहे, ऐं साईं ज़हरा जो सलाम अलैह जो अशरो थींदो आहे। उनखां पोइ मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम जेके माना जशन बि कंदा आहियूं। उन खां पोइ ख़ुदगीअ जा जेके प्रोग्राम उहे बि थींदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ चालीहा काफ़ी प्रोग्राम थींदा आहिनि। अच्छा, हिन अशरे खे केतिरो टाइम थियो आहे, केतिरो पुराणो आहे? क़दीम 30 साल त मूंखे कंदे थिया आहिनि। हीअ 37 साल आहे। मुंहिंजी 64 साल उमिरि आहे। 37 साल मूंखे अशरे जी इब्तिदा मूं कई आहे। अशरे जी 37 साल पूरा थी विया। 1987 खां मां शुरू कयो। है यही अरमान दिले ज़हरा है यही, बच्चों को ये समझाना सजाना ज़हरा की दुआ पाना सजाना जिस वक्त छिदा था मश्किदा, जब आई खबर गाजी न रहा, कुछ कूजे प्यासे बच्चों के हाथों से गिरे और टूट गए, हाथों से गिरे और टूट गए। कुछ कूजे भी रखवाना सजाना हिन पिड़ ते अशरे मुहर्रम हराम ऐं चेलम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿियनि ॾिहाड़नि ते थींदड़ प्रोग्रामनि जा इंतिज़ामी मामला अंजुमन अज़ा खाना ज़हरा रजिस्टर संभालींदी आहे। हिन अज़ा खाने जी सींगार ऐं सजावट ऐं लाइटिंग जो जेको बि सिलसिलो आहे मौजूदा वक़्त में कामरेड विलायत हुसैन नूनारी ऐं संदसि टीम संभालींदी अचे पई। हिन अज़ा खाने जी लाइटिंग जो कमु तव्हां पाण कंदा आहियो? जी असीं पाण कंदा आहियूं। पाण ख़ानदान जो असां इलेक्ट्रीशियन आहियूं। मुंहिंजो वाल साहिबु मुंहिंजो उस्ताद हुयो, मुंहिंजो मामो मुंहिंजो उस्ताद हुयो, मुंहिंजा वॾा ॿाहिरि बि कमु कंदा आहिनि, मां पाण बि कमु कंदो आहियां। पर हिन टाइम ते हिन जी अज़ा खाने जी जेका लाइटिंग आहे उहा मुंहिंजे मथां आहे। तव्हां अकेला पाण कंदा आहियो या तव्हांजी का ॿी टीम बि आहे? मूंसां गॾु 2 छोकिरा हूंदा आहिनि। असां मुख़्तलिफ़ मुहर्रमनि में मुख़्तलिफ़ अंदाज़ में कंदा आहियूं।
कॾहिं सेवरन लॻाईंदा आहियूं, कॾहिं ॻाढ़ी लाइटिंग लॻाईंदा आहियूं, कॾहिं झालू सफ़ा चारई पासा ॻाढ़ियूं घुमाए वेंदा आहियूं। माना मुहर्रम जे जहिड़ी मौसम हूंदी आहे उन हिसाब सां लाइटिंग कंदा आहियूं, मौसम जे हिसाब सां लाइटिंग सेट कंदा आहियूं। हुन में अशरा मुहर्रम जूं हिकिड़ियूं लाइटिंग हूंदी आहे, जशन जूं ॿियूं लाइटिंग हूंदियूं आहिनि। अशरा मुहर्रम में असां ॻाढ़ी लाइटिंग रखंदा आहियूं ऐं जशननि में असां साई लाइटिंग रखंदा आहियूं। जेका असांखे महसूसु थींदी आहे त ॻाढ़े कलर जी निशानी इहा हूंदी आहे त इनकलाब जी, ऐं करबला खां वॾो इनकलाब आहे ई कोन। जेकी बि दुनिया में इनकलाब अचनि सभु करबला जे इनकलाब खां पोइ जा इनकलाब। जेको बि हिते अज़ा खाने में जेकी लाइटिंग जो सिस्टम थिए थो उहो तव्हां पाण पंहिंजे सर ते कंदा आहियो? पंहिंजे सर ते कंदा आहियूं। असां वटि जनरेटर पंहिंजा आहिनि, इको साउंड असांखे पंहिंजा आहिनि, कनातूं शामियाना प्लेटूं देगियूं, असांजो सॼो अरेंजमेंट पंहिंजो। सिर्फ़ु असांखे बोरची जेको आहे उहो ॿाहिरों आणणो पवंदो आहे। शहर जो ई हूंदो आहे, ॿाहिरों कुझु कोन हूंदो आहे जेको ॿाहिरों जो कुझु शहर जो ई बोरची हूंदो आहे, पर उहो पंहिंजे मन सां मुनसलिक हूंदो आहे। अच्छा, हिन जी शुरूआति लाइटिंग जी कॾहिं खां शुरू कंदा आहियो? सुलह जी खां जीअं ईद गुज़रंदी आहे असां पंहिंजे सलमान के मीसम के जिस दिन आमाल किए जाए यकजा, जब तुमसे सवाल मलक पूछे दुनिया में किया क्या काम भला, दुनिया में किया क्या काम भला। तुम फख्र से लिखवाना सजाना सजा